नाज़रीन, सेवण में जिदोजहद कमेटी पारां सकाफ़ती ॾींहं जे हवाले सां मुशाइरो ऐं महफ़िल मौसीक़ी जो प्रोग्राम मुनक़िद करायो वियो, जंहिंमें सुगड़नि ऐं शाइरनि पंहिंजे शाइरी वसीले सकाफ़त सां मोहबत जो इज़हार कयो। उन हवाले सां ॾिसूं था के बुर्दी जी रिपोर्ट। बेट सिंध जी मिल्कियत इन हवाले से सकाफ़ती ॾियारो अज सेवण में मल्हायो पियो वञे। लाल शहबाज ट्रस्ट ऐं सेवण जदोजहद कमेटी वारा एक भरपूर सकाफ़ती मत कचहरी जारी है। इन हवाले से सेवण शहर जा सियासी समाजी अदीब लेखक दानशवर वॾे अंग में शिरकत कई है। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन सकाफ़ती ॾियारे हवाले सां उहो छा था चवनि। है कराची सिंधुआ सिंधु पंहिंजी जिंदुआ, है कराची सिंधुआ सिंधु पंहिंजी जिंदुआ, है जंहिंखे ॻाल्हि नथी वणे उहो पंहिंजो लॾो खणे, हा जंहिंखे ॻाल्हि नथी वणे उहो पंहिंजो लॾो खणे। है कराची सिंधुआ सिंधियुनि जी जिंदुआ, है कराची सिंधुआ सिंधियुनि जी जिंदुआ, है जंहिंखे ॻाल्हि नथी वणे उहो पंहिंजो लॾो खणे। असांजे मुख़्तलिफ़ चैनलनि पारां केतिरनि सालनि खां सिंध में एकता ऐं सकाफ़ती ॾियारो जेको मल्हायो पियो वञे, उनखे कुझु सालनि खां सिंध जे कंहिं न कंहिं मसइले सां सलाड़े ऐं मल्हायो वञे थो। हिन वक़्तु ख़ासि करे कराची सिंध जी जिंद आहे ऐं बेटनि ते वालार सिंध जी ज़मीनुनि ते कब्ज़े जी जेका कोशिश थी रही आहे, हीअ ॾींहुं उन ॾींहं जे हवाले सां मल्हायो पियो वञे। सिंध ही पाकिस्तान जे 73 सालनि में सिंध जे ज़मीनुनि ते, नौकरियुनि ते, सिंध जे वसीलनि ते, पैदावारी वसीलनि ते कब्ज़ो कयो पियो वञे। सिंध जा ॿेट ऐं ज़मीनूं जेके आहिनि सिंध जी मिल्कियत आहिनि, सिंध जा वसीला, पर उस्ताद बुखारीअ जे लफ़्ज़नि में जे सियासत में विड़ो था पिया विड़ो, जे अक़ीदा था रखो बेशक रखो, सिंध लाइ लेकिन सभई गॾिजी विड़ो, सिंध खे ठाहे वठो। इन नारे हेठि सॼी सिंध जे माण्हुनि खे मुतहद थी ऐं पंहिंजा ॿेट, पंहिंजी ज़मीन, पंहिंजा वसीला बचाइण खपनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पहिरीं त मां तव्हांखे सभिनि खे दोस्तनि खे हिते हिन प्रोग्राम में भलीकार चवां थो ऐं क़ौमी सकाफ़ती ॾियारे जूं मुबारकूं ॾियां थो। ऐं अॼु हीउ जेको क़ौमी सकाफ़ती ॾियारो आहे सेवण जदोजहद कमेटी तरफ़ां मुनक़िद कयो वियो आहे। इन में मुख़्तलिफ़ शहर जा जेके दोस्त आहिनि, सियासी समाजी अॻुवान जेके तंज़ीम, उन्हनि खे हिते इनवाइट कयो वियो आहे हिन प्रोग्राम में। सो इंशाअल्लाह अॼु 3 दिसंबर जो असीं सेलिब्रेट कयूं पिया ऐं छंछरु ॾींहुं जेको आहे सो पूरी दुनिया में ही हिकिड़े ॾींहुं हिकु ई वक़्तु जेको आहे सो इहो सेलिब्रेट कयो वेंदो। अचण वारो जेको 6 दिसंबर ते जेको कल्चर डे मल्हायो पियो वञे, उन्हनि जूं मां सॼी समूरी सिंध वारनि खे बल्कि पूरी दुनिया वारनि में रहंदड़ सभिनी सिंधियुनि खे मुबारकबाद ॾियां थो। सिंध जी साहिली पट्टी आहे या सिंध जी पंहिंजी ज़मीन आहे। क़दीम दौर खां वठी इते जा मुहाणा मलाह वापार कंदा रहिया आहिनि, पंहिंजो रोज़गार कंदा रहिया आहिनि ऐं सिंधी माण्हू कॾहिं बि न चाहींदो त ॿाहिरियों माण्हू अचे हिते आबादी करे ऐं सिंध खे नुक़सानु ॾिए। सभ खां पहिरीं मां सेवण प्रेस क्लब, सेवण जदोजहद कमेटी ऐं सेवण वारसिन बाशऊर अवाम खे सलाम थो पेश कयां। जंहिं हिकु सिंध हिकु सकाफ़त ऐं कराची ऐं सिंध हिकु आहे, उन हवाले सां भरपूर पंहिंजो किरदारु पेश कयो आहे ऐं सभिनी हिते गॾु थी एकता ऐं यकजहती जो सबूत ॾिनो आहे। असां वफ़ाक़ खे बि इहो प्रोग्राम असां पंहिंजो मौक़ुफ़ रखूं था ऐं भरपूर एहतजाज जे तौर ते इहो वफ़ाक़ खे आॾो पेश थियूं था त असांजी सिंध ते ॿेटनि ते जेके कब्ज़ा आहिनि उहे नामंज़ूर आहिनि